हितां जे चूंडल नुमाइंदा मां ख़ासि तौर चूंडल नुमाइंदा इहो बि ध्यानु ॾियणु घुरिजे त उहे चेक करनि त असां जेके असां कमु ॾिना आहिनि ठीकु आहे न उहे थिया बि आहिनि या न थिया आहिनि। 20 दफ़ा ॻोठ पंहिंजो रोड मंज़ूर थी चुको आहे, कमु कोई बि न आहे पंहिंजो कमु करे वियो आहे, हू पंहिंजा पैसा कढाए वियो आहे। रोड त पहिरियां काफ़ी टाइम खां वठी ख़राब बजट निकिरी वई आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु मां ॻोठ बंद टावरी में बीठो आहियां। हिते जेको रोड जो कमु आहे उहो मुस्तफ़ा टावरी खां वठी झंगल टावरी ताईं मंज़ूरु थियल आहे, लेकिन उनजे बावजूदि चवण में अचे थो त ठेकेदार पैसा त कढाए वियो आहे, लेकिन हीउ कमु जेको आहे उहो अधूरो छॾियो आहे। वधीक इन बारे में हितो जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। हिन गुज़िरियल केतिरो ई टाइम थियो, रोड त पहिरियां काफ़ी टाइम खां वठी ख़राबु आहे, तक़रीबन के 2-3 साल थिया आहिनि रोड ख़राबु आहे, पर हाणे इहा ख़बर पई आहे त मंज़ूरु थिया हुआ ऐं भिक बि मंज़ूरु थिया आहे रोड जी। सो हे त पाणी आहे जे करे चइबो त ठेकेदार वियो कमु छॾे चई उहो पाणी अची वियो आहे, त हिन करे मां जेको आहे बाद में कमु स्टार्ट कंदुमि, ख़बर न आहे हाणे उनजी बजट निकिरी वई आहे। उन ॿियो रोड जो कमु गुज़िरियल हीअ जेके तव्हां मां ॾिसां जेका असां मौजूदु आहियूं बीठा आहियूं, हे ॻोठ बंदि टावरी आहे। सो हिन खां बाद बि केतिरा ई ॻोठ आहिनि, सवे ॻोठ आहिनि। हीउ रस्तो आहिस्ते आहिस्ते हीउ शॉर्टकट रस्तो निकिरी वञे थो सिधो परियां पंहिंजो वरे उनखे लॻे थो दिलमुराद वञी रस्तो लॻे थो विचां। सो हीउ वॾो माना हिन जेके इलाइक़े आहे हितां रहवासी आहिनि उन्हनि खे वॾो हिकिड़ो अचणु वञण में वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए, छो त हीउ रस्तो मां हितां जी ॻाल्हि कयां, हिते बि तक़रीबन 150 ॻोठ आहे, 150 खां 200 ॻोठ जंहिंखे हीउ रस्तो मिलाईंदो आहे। हीअं वञे त तक़रीबन इहो ठुलवार मेन रोड ते लॻंदो आहे। तो काफ़ी टाइम खां वठी हीउ ख़राबु आहे ऐं हितां ॿुधण में अचे पियो ठेकेदार आहे, पोइ ठेकेदार कमु नथो कराए ऐं हाणे इहा ख़बर पई आहे त हिन सिर्फ़ु बजट बि निकितल आहे। हाणे इहा असां अपील था कयूं त जल्द खां जल्द कमु करायो वञे ऐं गुज़िरियल केतिरनि ई टाइम खां वॾी मुश्किल ते मुंहुं ॾियणो थो पए हितां तरवासनि खे, ॻोठनि वारनि खे। सो ॾिसो था पाण तव्हां आया पाण तव्हां ॾिठी जेकम न्यूज़ जी टीम तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे केतिरी मुश्किलात खे सामिनो पए, तव्हां अॼु आयो, पर हितां जेका असांखे जेको मसइलो आहे असांजो रोज़ जो मसइलो आहे। सो गाॾियुनि सां मसइलो थी वञे, बीमारी आहे बड़ी आहे, त माना ॾाढी मुश्किल असांजो इहो अर्ज़ु आहे जल्द खां जल्द ठेकेदार खे असां अपील कंदासीं ख़ुदा जल्द खां जल्द जेको आहे हिन रोड जो कमु करायो वञे ऐं हितां जेके चूंडल नुमाइंदा आहिनि, मां ख़ासि तौर चूंडल नुमाइंदा आहिनि इहो बि ध्यानु ॾियणु घुरिजे त उहे चेक करनि त असां जेके असां कमु ॾिना आहिनि ठीकु आहे न उहे थिया बि आहिनि या न थिया आहिनि। उहे सिर्फ़ु कराची ऐं इस्लामाबाद हाणे महदूद न आहिनि, छो त उन्हनि असां हितां उन्हनि माउंट वरितो आहे, हुतां असां हितां जा चूंडल नुमाइंदा आहिनि। उन्हनि खे इहो सोचणु घुरिजे त हितां जी आवाम जो घटि में घटि ख़्यालु रहनि, उहे पंहिंजा कुझु अहिड़ा माण्हू रखनि जेके कम जी विज़िट करनि ऐं कमु ॾिसनि किथे किथे कहिड़ा कमु थिया आहिनि। जेकमाबाद इहा सूरत हाल आहे, सिर्फ़ु हिते न पर जिथे किथे पूरे जेकमा ज़िला में इहे ई जेका आहे तबाही जा मंदर आहिनि, सिर्फ़ु इस्लामाबाद ऐं कराची ताणी जेके आहिनि सासी उन्हनि जा पंहिंजो उते ई उहे रहनि था, पर हिते को बि सिस्टम अहिड़ो कोन्हे को जो कंहिं कम खे संभाले सघे। पाण जी हालत पाण ॾिठी तव्हां रोड जी। सो ख़ुदा अपील लाइ कयूं त हीउ ॻोठ वली मोहम्मद टावरियां वठी झंगल टावरी ताणी मंज़ूरु थिया हुआ ॿुधण में अचे, पर उहो अञा ताणी कमु न आहे थी वियो। तव्हांजे साम्हूं आई हाणे असां बीठा आहियूं, हुनखे बि ॾिसो था साम्हूं, सो तबाही जा मंदर आहिनि। ख़ुदा अपील कंदासीं असां चूंडल नुमाइंदनि खे जल्द खां जल्द जेको आहे कमु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आयो असांजे ॻोठ। असांजो हिते पहिरियां रोड 2008 में बोर्ड खां तक़रीबन 2 साल पहिरियां 2010 में वरी बोर्ड आई। उन खां पहिरियां हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो अछो हिकु पथर थींदो आहे न उहो विझी आहे, उनजे मथां न पाउडर वग़ैरह न डांबर वग़ैरह, उहो रोड बि मुकमल कोन थियो हुयो। इन खां बाद असां ॿुधंदा अचूं था तक़रीबन हीअ असांजो मिर्ज़ा स्टाफ खां वठी हे असांजे झंगल खान टावरी ॻोठ ताईं 20 दफ़ा ॻोठ पंहिंजो रोड मंज़ूरु थी चुको आहे ऐं हिन वक़्त ताईं कमु वधीक कोन थियो आहे। मंज़ूरु 20 दफ़ा थियो आहे, हिन महिल ताईं कमु कोई बि न थियो। इन खां अलावा तव्हां रस्ते में ईंदा हूंदव त हिकिड़ो वॾो रोड खे मतिलबु घेप हुयो, जितां मतिलबु कटाई वग़ैरह थियल हुई ऐं उते हिकिड़ी पुल मतिलबु हिकु भित असांजी मंज़ूरु थियल हुई। उन जो 2 करोड़ ॿुधण में त आयो हुयो ठीकु आहे, पैसा 2 करोड़, पर उहो कमु कोन थी सघियो। पहिरियां ठेकेदार शायदि गफ़लत में हुयो, काॾे नज़र न पियो अचे असांखे। जॾहिं पाणी मिर्ज़ा में पहुतो आहे त हू सिरां ऐं बजरो वग़ैरह खणी हिते पहुतो आहे, ठीकु आहे। बसि हिकिड़ो ई ॾींहुं मतिलबु जीअं पाणी में अचण में हिते पहुचण में हुयो त होॾों हुन मतिलबु मथां वाह पाणी हथरादू खोलराए छॾियो ठेकेदार। जीअं मतिलबु हेॾो मां दीवार जो कुझु पिक्स वग़ैरह फ़ोटो वग़ैरह कढी वठां त जीअं मां पंहिंजो कमु करे वञा पई ते हली करे हे ॼाणनि हिननि जा कमु ॼाणनि। मुंहिंजे ख़्याल सां हू पंहिंजो कमु करे वियो आहे, हू पंहिंजा पैसा कढाए वियो आहे। हिन वक़्त ताईं कमु कुझु बि कोन थियो ऐं वधीक तव्हां ॾिसी आयो त दीवार काथे नालो निशान बि न हुयो, सिर्फ़ु हिकिड़ा 4 बार हणी करे मतिलबु फ़ोटो कढे करे मथां हिन पेमेंट हासिलु कई आहे। ऐं ॿियो असांजे इलाइक़े में सभ खां वॾी जेकी आहे त हुन जी खोट आहे पंहिंजो तालीम सां गॾो गॾु सिहत जे लाइ असांखे काथे वेझे BHU वग़ैरह को असांखे मंज़ूरु करायो वञे, छा त असांजो हिते वञण जे लाइ मुबारकपुर तमामु ई परे थो पए। ऐं ॿियो त हीउ रस्तो तव्हां ॾिसी आयो पाण मिर्ज़ा खां, हीउ तक़रीबन आहे कुल ई 6 खां 7 किलोमीटर, पर तव्हां पाण गाॾी ते आया हूंदव त तक़रीबन अधु खां मुनो घंटो तव्हांखे लॻी वियो हूंदो, ठीकु आहे। ऐं ॿियो असांजे ॻोठनि में तालीम जो निज़ाम हीअ आहे, तव्हां हेॾे फिरायो भले
स्कूल जेको आहे सो डैमेज लॻो पियो आहे, तालीम जी कोई बि मतिलबु हिते न आहे मतिलबु सहूलियात वग़ैरह। जी साईं। इनके साईं तक़रीबन 5 साल थी विया आहिनि इहो कमु नथो थिए। हे जेको माल खाई वियो आहे रस्तो, छो बि हाणे हे असांजे पासे ॾियूं टपंदा, हिते रोड जेको आहे माना सरकारी ख़तमु थी वियो आहे। असांखे हाणे ख़बर पई त ठेकेदार इहो काटो साहिबु आहे, फज़ल रहमान नालो अथसि शायदि, उन ठीको खयो आहे। इहो हाणे आयो आहे माना तक़रीबन 20-25 ॾींहं थींदा। छो अॻे 6 महीना इहो वाह बंदि हो, अॻे छो न पियो अचे? अॻे अचे हा त इहो कमु थी वञे हा। हाणे असांखे इहा वॾी तकलीफ़ आहे रोड जी तमामु। इहो असांखे ॾाढो माना असांजे लाइ माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ी, पर हेॾे सॼनि ख़ल्क़ जो रस्तो आहे उहो दिलि मुराद ताईं हले वियो इहो रस्तो। सो इन जे करे असां अर्ज़ु कयूं था त इहो असांजो कमु जल्द खां जल्द थी वञे त जीअं असांजी इहा तकलीफ़ जेकी आहे दूरि थी वञे। जी नाज़रीन, हितों जे रहवासियुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि चूंडियल नुमाइंदनि खां हीअ अपील कई आहे त हीउ रोड जेको मुबैना तौर ते मंज़ूर थी चुको आहे, इन जो कमु जल्द खां जल्द मुकमल करायो वञे, छो जो कि हितां जा रहवासी ॾाढी ॾुखियाईनि खे जेको आहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾाढी परेशानी थिए थी, ॿार बच्चो बीमार थिए थो या ॿिया कंहिं मसाइल अथनि था, असांखे ॾाढी परेशानी थिए थी। हुननि चूंडियल नुमाइंदनि खां अपील कई आहे ऐं हुननि ठेकेदार खे बि अपील कई आहे त ख़ुदा रा हीउ रोड कंप्लीट कयो। आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़।